अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सैयद मुनव्वर आलम। तव्हां ॾिसी रहिया आहियो पॉइंट ऑफ ऑर्डर। पॉइंट ऑफ ऑर्डर में अॼु असां सियासी मैदान न पर खेल जा मैदान डिस्कस कंदासीं। स्टार्टिंग में सियासत जा मैदान तव्हां तक़रीबन रोज़ ॿुधंदा आहियो ऐं तक़रीबन हर वीक असां सियासत जे मैदाननि में छा थो थिए उहो तव्हांखे अपडेट कंदा आहियूं, पर घटि खेल जे मैदाननि में छा थी रहियो आहे, छो त हुकूमत जी तवजो घटि आहे त असांजी बि इहा कोताही आहे त असांजी तवजो बि उते घटि आहे। पर खेल जा मैदान जंहिं मुल्क जा आबाद हूंदा आहिनि उन्हनि जा हॉस्पिटल वीरान हूंदा आहिनि, हेल्दी एक्टिविटियूं या तरक़ी तेज़ थींदी आहे, छो त माण्हुनि जो ज़हन हलंदो आहे स्पोर्ट्स में। खेल में ज़ाहिरी ॻाल्हि आहे टेक्निक जो इस्तेमालु थींदो आहे, त तव्हांजी सिर्फ़ु ताक़त न खपे, उन में तव्हांजी टेक्निक बि खपे। त हिन जे लाइ जेको ज़हनी ऐं जिस्मानी वर्ज़िश आहे उहो तव्हांखे खेल जे मैदान में बि मिलंदी आहे। सियासत पंहिंजी जाइ ते, मईशत पंहिंजी जाइ ते, उहो ज़रूरु डिस्कस कंदासीं। पर हिकिड़ो वॾो इवेंट अगेन पाकिस्तान सुपर लीग, हिकिड़ो वॾो इवेंट आहे क्रिकेट जो, जेको पाकिस्तान सुपर लीग शुरू थी हुई हू हाणे 8 साल जी थी वई आहे। हाणे 8वीं सुपर लीग पाकिस्तान में थींदी ऐं हिन में तक़रीबन जेका मुख़्तलिफ़ ममालिक जा प्लेयर्स मुख़्तलिफ़ टीमुनि में नज़र बि ईंदा। पाकिस्तान जा लोकल प्लेयर तव्हांखे नज़र ईंदा, पाकिस्तान जा डोमेस्टिक प्लेयर्स तव्हांखे नज़र ईंदा, पाकिस्तान फर्स्ट क्लास जा प्लेयर तव्हांखे नज़र ईंदा ऐं पाकिस्तानी बैनुल अक़वामी इंटरनेशनल पाकिस्तान जी जेका टीम आहे उन जा प्लेयर तव्हांखे नज़र ईंदा। शुरू कयूं था PSL जे हवाले सां। त PSL जो रंगारंग इवेंट कॾहिं शुरू थींदो, छा उन में केतिरी टीमूं आहिनि, छा ऐं इहो एंटरटेनमेंट केसि ताईं हलंदी, शुरू कयूंसि था। पाकिस्तान सुपर लीग जा मुक़ाबला 13 फरवरी खां मुल्तान में शुरू थींदा। ओपनिंग जेको सेरेमनी आहे, जेको ओपनिंग थींदी मुल्तान में थींदी, जंहिंमें मुख़्तलिफ़ गुलकार पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा। PSL जी पहिरीं मैच दिफ़ाई चैंपियन लाहौर करंदर ऐं मुल्तान सुल्तान जे विच में थींदी। PSL जो पहिरियों मरहलो कराची ऐं मुल्तान में खेॾियो वेंदो। ॿियो मरहले में रावलपिंडी ऐं लाहौर में मुक़ाबला थींदा। PSL जे 8वीं एडिशन जो फाइनल 19 मार्च ते लाहौर में खेॾियो वेंदो। टूर्नामेंट में हिन साल बि 6 टीमूं विच में मुक़ाबला थींदा। हर टीम ट्रॉफ़ी खटण लाइ पुरजोश आहे। लाहौर में पाकिस्तान सुपर लीग जी 8वीं एडिशनल जी ट्रॉफ़ी जी रुनुमाई थी। हिकिड़ी रंगारंग तक़रीब थी शालीमार बाग में ऐं PSL जा स्टार ट्रॉफ़ी 24 कैरेट सोन जी ठहियलु आहे। तारीख़ी शालीमार बाग में ट्रॉफ़ी जी रुनुमाई कई वई। PCB मैनेजमेंट कमेटी जे चेयरमैन नजम सेठी ट्रॉफ़ी जी रुनुमाई कई। तक़रीब में मैनेजमेंट कमेटी जे मेंबरनि ऐं फ्रेंचाइज़ जे नुमाइंदनि पिणु शिरकत कई। इंग्लिश क्रिकेटर जेसी रोए पाकिस्तान सुपर लीग लाइ पुरजोश आहे। उम्मीद आहे त कोयटा ग्लैडिएटर जो साल आहे ऐं असां ट्रॉफ़ी खटंदासीं। जेसन रोए जो इहो चवणु आहे। क़ौमी क्रिकेटर कामरान अकमल कप्तान जे फ़ैसिलनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त बाबर जी कप्तानी में कॾहिं बि खटी पुख़्तगी नज़र न आई आहे। किथे यानी पुख़्तगी नज़र न आई आहे। बाबर आज़म ही हलंदो रहंदो आहे। खेल जे मैदान में बि जुमिलेबाज़ी ज़रूरु थींदी आहे, पर एतिरी सियासत न हूंदी आहे, खेल घणो हूंदो आहे। त हीअ असांजो ओवरऑल सिनेरियो आहे PSL जे हवाले सां। ऐं लाइव मैच ॾेखारिया वेंदा TV स्क्रीन ते 34 ॾींहं तव्हां इहो एंटरटेनमेंट ॾिसी सघो था। ऐं असांजा सीनियर एंकर पर्सन ऐं सहाफ़ी तजिया निगार KTN जा मुजाहिद सोलंगी असांखे जॉइन कयो आहे। मुजाहिद साहब सलाम अलैकुम। वालेकुम सलाम मुनव्वर भाउ, थैंक यू सर। मुजाहिद साहब इहो जेको हाणे PSL आहे थोरो अपडेट कजो, केतिरी टीमूं आहिनि, कहिड़े कहिड़े नालनि ते आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा प्लेयर्स अचनि था। सभ खां पहिरियों त असांजे नाज़रीन खे ख़बर हुजे त पाकिस्तान सुपर लीग जो ही 8हों एडिशन आहे, जंहिंजी इब्तिदाई मैच जीअं तव्हां ॿुधायो मुल्तान में थियण वञे थी। दिफ़ाई चैंपियन लाहौर कलंदर ऐं मुल्तान सुल्तान जी टीमुनि विच में ऐं मजमूई तौर ते हिन में 6 फ्रेंचाइज़ जी टीमुनि जेके उहे पार्टिसिपेट कर रहियूं आहिनि। सभ खां पहिरियों असां लाहौर कलंदर जो नालो खणूं, हुन खां पोइ कराची किंग्स आहे, पेशावर ज़ल्मे जी टीम आहे, कोयटा ग्लैडिएटर आहे, इस्लामाबाद यूनाइटेड आहे ऐं हुन सां गॾु मुल्तान सुल्तान जी टीम जेकी आहे पार्टिसिपेट करे थी। त ही ब्रांड बणिजी चुको आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो पाकिस्तान सुपर लीग। ऐं हिन में मजमूई तौर ते 34 मैचिस जेके आहिनि से उहे खेॾिया वेंदा ऐं उहे 4 मुख़्तलिफ़ वेन्यूज़ जेके आहिनि से पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां जेके आहिनि से तय कया विया आहिनि। सभ खां पहिरियों 11 मैचिस जेके आहिनि से उहे
रावलपिंडी क्रिकेट स्टेडियम में खेॾिया वेंदा ऐं हिन भेरे 9 मैचिस लाहौर में आहिनि 9 मैचिस ई कराची में जॾहिं त मुल्तान सुल्तान जी टीम जो जेको होम ग्राउंड आहे मुल्तान जिते ओपनिंग सेरेमनी थियण वञे पई उनखे बि 5 मैचिस ॾिना विया आहिनि त पाकिस्तान सुपर लीग पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो ब्रांड आहे ऐं हिन वक़्तु हिन में लॻभॻि 36 जेके आहिनि से फॉरेन जा रांदीगर जेके आहिनि से उहे बि हिन मेगा इवेंट में शिरकत कंदा। जी अच्छा ही त मुजाहिद ओवरऑल इहा सिचुएशन थी वई तव्हां कीअं था ॾिसो त ही जेका असांजा खेल जा मैदान आहिनि कहिड़े कहिड़े मुल्कनि जा रांदीगर इन में पार्टिसिपेट कनि था ऐं इहो जेको सिक्योरिटी जे हवाले सां थोरो ॿुधाइजो। जी सभ खां पहिरियों त पाकिस्तान सुपर लीग जो जेको ही मेगा इवेंट आहे हिन जी 6 फ्रेंचाइज़ जी हर टीम में घटि में घटि 6 जेके आहिनि से उहे फॉरेन जा रांदीगर आहिनि उहे शरीक हूंदा हर फ्रेंचाइज़ जी टीम में ऐं उन्हनि मां 6 रांदीगरनि खे जेको आहे सो हिकु मैच में चांस ॾेई खेॾाए सघिजे थो। उन खां अलावा 4 जेके आहिनि से पाकिस्तानी प्लेयर्स हूंदा या उन सां गॾु एमर्जिंग कैटेगरी में जेके प्लेयर्स रैंक आहिनि उहे बि उन में शामिल हूंदा पर घटि में घटि 6 प्लेयर जेके आहिनि से उहे हर फ्रेंचाइज़ वटि आहिनि ऐं मजमूई तौर ते दुनिया जा जेके बेहतरीन रांदीगर आहिनि उन्हनि में असां जेकॾहिं नाला खणूं त हर हिकु टीम में तमामु वॾा नाला आहिनि। एलेक्सी हिल्स आहे इस्लामाबाद यूनाइटेड जो कोलन मिनरो आहे इस्लामाबाद यूनाइटेड में कराची किंग्स जो अगरि असां नाला खणूं उन में शोएब मलिक पाण वटि आहे मोहम्मद आमिर आहे इमाद वसीम आहे उन सां गॾु अगरि फॉरेनर प्लेयर्स में इमरान ताहिर आहे उन खां पोइ कोयटा ग्लेडिएटर जी टीम जी ॻाल्हि कयूं त उनजी जेको आहे सो अफ़गानिस्तान जो स्टार लेग स्पिनर आहे राशिद खान उहो आहे हारिस रऊफ़ जेके दरियाफ़्त कयूं था शाहीन हिन जी लाहौर कलंदर जी उन सां गॾु शाहीन शाह अफरीदी उहो टीम जी क़यादत कंदो डेविड वाइज़ आहे उहो कप्तान इन टीम में स्क्वाड जो हिसो आहे। मुल्तान सुल्तान जी टीम जी ॻाल्हि कयूं मोहम्मद रिज़वान हिन भेरे बि टीम जी क़यादत कंदो हालांकि हिन खां अॻु में जेकी टीम जी क़यादत हुई उहा नौजवान बैट्समैन जे हवाले थियले पर हाणे जेको आहे सो उहो मोहम्मद रिज़वान टीम जी क़यादत कंदो हुन में उमर उस्मान खान बि आहे उसामा मीर बि आहे उन सां गॾु इंटरनेशनल प्लेयर जी ॻाल्हि कजे त डेविड मिलर आहे जोश लिटल आहे ऐं अकील खान जेको आहे उहो बि हिन टीम में शामिल आहे। मजमूई तौर ते पेशावर ज़ल्मी जी ॻाल्हि कयूं त पेशावर ज़ल्मी हिन वक़्तु डेरन समय जेको आहे उहो एज़ अ प्लेयर त न आहे पर उहो हेड अ कोच जेको आहे उहो पेशावर ज़ल्मी जी टीम जी नुमाइंदगी कंदो ऐं ॿियनि रांदीगरनि में वहाब रियाज़ आहे रज़ा फोर्ड आहे उन सां गॾु जेको आमिर जमाल आहे ऑलराउंडर उहो बि स्क्वाड जो हिसो आहे। सलमान अरशाद जेको आहे उहो बि टीम सां टेम कोलहर ऐं काउड मोर जेको आहे उहे बि पेशावर मुजाहिद छा था ॾिसो इहा त डिटेल थी वई हा छा था ॾिसो माना तव्हां ॾिसो था त जेको सुठो कॉम्बिनेशन कहिड़ी टीम जो आहे ऐं फेवरेट कहिड़ी टीम लॻे थी तव्हांखे? ॾिसो फेवरेट जे हवाले सां त असां सभ खां पहिरियों त मुनवर भाई जी ॻाल्हि कंदा आहियूं त भई होम कंडीशन्स जेके आहिनि से उहे टीमुनि खे सूट कंदियूं आहिनि पर हिन भेरे बदकिस्मती सां ऑस्ट्रेलिया इंग्लैंड ऐं न्यूज़ीलैंड टीम पाकिस्तान खे होम ग्राउंड ऐं होम क्राउड ते शिकस्त ॾेई वई पाकिस्तान जी पाकिस्तान सुपर लीग जी अगरि असां ॻाल्हि कजे त पिंडी क्रिकेट स्टेडियम खे असां चऊं इस्लामाबाद यूनाइटेड जो जेको आहे उहो ग्राउंड आहे कराची किंग्स जो जेको ग्राउंड आहे उहो नेशनल बैंक अरीना जेको आहे स्टेडियम हाणे नालो चेंज थियो पियो नेशनल बैंक अरीना जेको आहे सो उहो हुनखे नालो ॾिनो आहे उहो हुनजो आहे हुन सां गॾु मुल्तान सुल्तान जो जेको होम ग्राउंड आहे उहो मुल्तान जो आहे त होम ग्राउंड ऐं होम कंडीशन्स त बिल्कुलु बि असांखे किथे बि नज़र नथी अचनि पर हा टास खां पोइ हिकिड़ो फ़ाइदो आहे त मैचिस मोस्टली जेके आहिनि उहे नाइट में थियनि थियूं ऐं टास घटि जेको बैटिंग कंदो उहो एडवांटेज वठंदो मार्क जो अगरि मार्क पवे थी सपोज हिकु सेकेंड बैटिंग कंदी उहा टीम जेकी आहे सो हार्ड फेवरेट हूंदी जेको असां माज़ी में ब्रेक रिकॉर्ड ॾिठो आहे पर हा इवनिंग कंडीशंस तव्हांजो चवण जो मतिलबु इहा आहे जेको इवनिंग कंडीशंस हूंदियूं हू डिफिकल्ट हूंदियूं ऐं जेको बाद में बॉलिंग कंदो उन जे लाइ मुश्किलात घणी हूंदियूं एग्जैक्टली जेको बाद में बॉलिंग कंदो सभ खां पहिरियों त ड्यू फैक्टर आहे मॉइस्चर हूंदो स्विंग करण में स्पिन करण में बॉलर खे तमामु घणी डिफिकल्टीज़ खे फेस करणो पवंदो पर जॾहिं शुरू में मुजाहिद थोरो तव्हां किथे हवा घणी आहे तव्हां किथे अहिड़ी जाइ ते तव्हां थोरो उहो कयो त असांखे आवाज़ क्लियर अचे तव्हां चओ था त जेको ड्यू फैक्टर आहे उहो घणो मुतासिर कंदो बिल्कुलु एग्जैक्टली जेको मार्क अगरि पवे थी ड्यू फैक्टर पवे थो त पोइ कोशिशि हूंदी आहे टीम जी त पहिरियों टॉस खटी बैटिंग करे छाकाणि जो ॿी टीम जॾहिं फील्डिंग कंदी त हुनजे बॉलर्स खे उहा सपोर्ट न मिलंदी छाकाणि जो बॉल ते ग्रिप न रहंदी बॉल आलो थींदो हुन में स्पिन बि न थींदी आहे स्विंग न थींदी आहे
इहो डिसएडवांटेज हूंदो उन टीम खे जेकी बाद में बॉलिंग कंदी। त टॉस जो बि तमामु वॾो अहम किरदारु आहे, पर ॾिसजे त हाणे वेदर चेंज थियो आहे ऐं जेतिरी सर्दी अॻ में हुई उहा हाणे एतिरी न आहे, पर कंपेयर टू कराची, मुल्तान में, पिंडीअ में ऐं लाहौर में जेको मौसम हूंदो उहो काफ़ी सर्द हूंदो। त ही जेको पब्लिक जो छा रिस्पॉन्स आहे ऐं ही जेको अनाउंस थियो आहे उन खां पोइ पब्लिक रिस्पॉन्स छा आहे, ऐं पिचिस असांजो हिकिड़ो इम्पोर्टेंट फैक्टर पाकिस्तान में रहियो आहे, ऐं हिन खे जॾहिं हाणे रीसेंट जेका सीरीज़ हुई इंग्लैंड सां उन में बि वॾी तनक़ीद जो निशानो ठाहियो वियो, ख़ासि तौर ते जेका टेस्ट पिचिस हुयूं, बैटिंग पिचिस, त तव्हां सम्झो था डेड पिचिस आहिनि या कुझु जान हूंदी? बिल्कुलु, अगरि असां सीरीज़ जी ॻाल्हि कयूं, इंग्लैंड जी ॻाल्हि कयूं, न्यूज़ीलैंड जी ॻाल्हि कयूं या ऑस्ट्रेलिया जी सीरीज़ जी ॻाल्हि कयूं त टोटल तनक़ीद थी आहे पिंडी जी विकेट ते, तॾहिं मेरिट पॉइंट बि ॾिना, पोइ बाद में ICC उहे ख़तम बि कया। जेको विकेट जो म्यार हूंदो आहे उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे होम टीम खे एडवांटेज हूंदो आहे, तो पंहिंजी स्ट्रेंथ खे ॾिसी करे बैटिंग करे, बॉलिंग करे या उनखे जेको बि स्ट्रेंथ वारो व्यू हूंदो उन तहत विकेट ठाहींदा आहिनि। पर असांखे हिननि सीरीज़ में किथे बि विकेट जो जेको बिहेव हो उहो आउटस्टैंडिंग नज़र न आयो, न ई सपोर्टिंग नज़र आयो, जंहिंजे करे शदीद तनक़ीद खे मुंहुं ॾियणो पियो पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे सॼी दुनिया में। पर ही फॉर्मेट आहे 20 ओवरनि जो ऐं 20 ओवरनि जी क्रिकेट आहे, उहा नंढे फॉर्मेट जी क्रिकेट आहे, त हिते विकेट एतिरो मैटर न कंदी, छाकाणि जो विकेट इन क्रिकेट में ठाही बैटिंग विकेट वेंदी आहे बॉलरनि जे लाइ या शामत हूंदी आहे। अगरि इन कंडीशन में बॉलर सुठी बॉलिंग करे, पब्लिक जो रिस्पॉन्स छा आहे, पब्लिक रिस्पॉन्स छा आहे? तव्हां सम्झो त क्राउड ईंदो ॾिसण जे लाइ मैचिस ऐं घणो इन्वॉल्वमेंट आहे? जी बिल्कुलु, अगरि तव्हां क्राउड जी ॻाल्हि कयो त क्राउड असां हर PSL में जेको ॾिठो आहे पैक स्टेडियम हूंदा आहिनि, ऐं हिन वक़्तु मुल्तान सुल्तान जा जेके इंक्लोजर आहिनि उहे मुकमल तौर ते बुक थी चुका आहिनि, टिकेट जेके आहिनि से सोल्ड आउट थी चुकियूं आहिनि। उनखां पोइ 14 तारीख़ ते कराची में बि पेशावर ज़ल्मी जी मैच आहे कोयटा सां कराची किंग्स सां, त कराची जेको अवाम आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी टीम खे तमामु घणी सपोर्ट कंदो आहे। त मजमूई तौर ते PSL में छाकाणि जो हिकिड़ो शॉर्ट वर्जन जी गेम हूंदी आहे ऐं माण्हुनि जो जेको आहे सो एंटरटेनिंग क्रिकेट जी आहे, एंटरटेन थियण लाइ उहे ईंदा आहिनि। ऐं जेको हिकिड़ो जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजो हिकिड़ो इंट्रस्ट बि आहे, पर सिंध में माण्हू चाहिनि था त सिंध जा रांदीगर हुजनि क्रिकेट में ख़ासि तौर ते, त कहिड़ा कहिड़ा रांदीगर तव्हां ॾिसो था त आहिनि जेका पार्टिसिपेट कनि था सिंध खां? जी बिल्कुलु, अगरि तव्हां ॻाल्हि कयो ओवरऑल सिंध जी, त सिंध जी हिन दफ़े बदकिस्मती आहे ज़ाहिद महमूद भट्टी जेको आहे, जेको लास्ट टाइम इस्लामाबाद यूनाइटेड खे हुन रिप्रेज़ेंट कयो हुओ, उनखे कंहिं बि फ्रेंचाइज़ जेको आहे न खयो आहे, पर उन सां गॾु शाहनवाज़ दहाणी जेको आहे उहो कंटिन्यू टियों भेरो मुल्तान सुल्तान खे रिप्रेज़ेंट करे पियो। ऐं 3 साल अॻ में आमिर अली तइमी दादू जो जेके पेशावर ज़ल्मी जी टीम खयों, लेफ्ट आर्म लेग स्पिनर हुयो, पर उनखां पोइ उनखे बि कंसीडर न कयो वियो। त इहो हिकिड़ो लैकिंग प्लेस आहे जिते तमामु घणी कमु करण जी ज़रूरत आहे, पर इहो जवाबदीदी इख्तियार आहे फ्रेंचाइज़ जो त हू कंहिं बि टीम खे हायर कनि ऐं कंहिं बि प्लेयर खे पंहिंजी टीम में रखनि। त सॼो जेको एडवांटेज हूंदो आहे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पारां उहो फ्रेंचाइज़ खे हूंदो आहे, छाकाणि जो हीउ पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जे अम्ब्रेला हेठि टूर्नामेंट थिए थी, पर राइट्स जेके हूंदा आहिनि टीम सिलेक्शन में प्लेयर जा उहे फ्रेंचाइज़ खे हूंदा आहिनि। हिकिड़ो स्पिनर आयो उन जेको टेस्ट में बि हू हुन तालुक बि हुयो, त हू उनखे न खयूं जेको ऑफ स्पिनर हुयो? ज़ाहिद महमूद भट्टी जी ॻाल्हि कयो? जी ज़ाहिद महमूद, सॉरी, हा ज़ाहिद महमूद जी 12 विकेटूं वरितियूं हुयूं, उनखे पोइ रिप्लेस कयो इब्रार अहमद। इब्रार बि शानदार स्पिनर आहे, जंहिं नमूने जो हुन बॉलिंग कई हुई अगेंस्ट इंग्लैंड, हुन 12 विकेटूं वरितियूं शुरूअ जी पिंडी ऐं मुल्तान टेस्ट मैच में, पर उनखां पोइ हुनखे ॿाहिरि कयो वियो। कराची टेस्ट मैच में हुनखे मौक़ो न ॾिनो वियो ऐं हिन दफ़े PSL में ड्राफ्ट में ई हुनखे सिलेक्ट न कयो वियो। त फिटनेस जो प्रॉब्लम न आहे या सिर्फ़ सिलेक्शन जो प्रॉब्लम आहे? फिटनेस जो त को प्रॉब्लम कोन्हे। ज़ाहिद महमूद भट्टी जी अगरि तव्हां ॾिसो परफॉर्मेंस जी ॻाल्हि कयो था त पोइ आज़म खान मोइन खान जो पुटु आहे, उहो कंहिं बि हिसाब सां फिटनेस जे मयार ते पूरो नथो उतरे, कंहिं बि लिहाज़ सां उहो क्रिकेट लॻंदो न आहे, पर उहो रांदि खेॾंदो आहे। अहिड़ी तरह सां ज़ाहिद महमूद भट्टी एज़ अ लेग स्पिनर आहे, जीअं असां दानिश कनीरी दुबई लीग में असां ॾिठो आहे उनखे, मोइन खान जे पुट खे सुठी बैटिंग कई आहे उन घणनि मैचनि में, सेंचुरी बि कई उन। फिटनेस मयार आहे त फिटनेस मयार ते अच्छा, फिटनेस मयार, हा फिटनेस मयार जी ॻाल्हि त हा फिटनेस मयार ते पूरो नथो थिए, पर परफॉर्मेंस ॾे थो। अहिड़ी तरह ज़ाहिद महमूद फिटनेस जे मयार ते एक्स्ट्रा ऑर्डर ईंदा आहे, पर परफॉर्मेंस ॾे थो। जीअं माज़ी में असां दानिश कनीरिया खे ॾिठो, दानिश कनीरिया फिटनेस जे मयार ते पूरो न हूंदो, पर 250 खां वधीक टेस्ट विकेट्स हूंदियूं, तमामु बहितरीन लेग स्पिनर हुयो।
त क्राइटेरिया सिलेक्शन कमेटी वटि पंहिंजी आहे। जीअं हाणे सिलेक्शन कमेटी पहिरियों चीफ सिलेक्टर शाहिद खान आफरीदी थियो, हुन चयो मां तेज़ तरीन पिचूं ठाहींदुमि। हालांकि आयो ई रुगो 3 महीननि लाइ, जंहिंमें सीरीज़ हिकिड़ी हुई न्यूज़ीलैंड। ही ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हू हर फ्रेंचाइज़ आज़ाद आहे, त असां हिनखे को डिस्क्रिमिनेशन त नथा चई सघूं, ख़ुदा न ख़ास्ता अहिड़ी त ॻाल्हि न आहे। बिल्कुलु, मां हिन ॻाल्हि सां न कंदुमि त डिस्क्रिमिनेशन आहे हुननि खे, छो जो हर फ्रेंचाइज़ जी कोशिशि हूंदी हिन मेगा इवेंट में उहा चैंपियन थिए ऐं उन्हनि जी जेकी ट्रॉफी आहे उहा उन्हनि जे शोल्डर्स ते हुजे। त जहिड़ी तरह सां लाहौर कलंदर कमु करे पई यंगस्टर्स ते, अहिड़ो ई कमु ॿियनि फ्रेंचाइज़ खे बि करणु खपे, जेको बदकिस्मती सां नथो थिए। सवाइ लाहौर कलंदर जी टीम जंहिं वटि पंहिंजी अकेडमी आहे ऐं नौजवान रांदीगरनि खे ऑस्ट्रेलिया ताईं मोकिलनि था, त जीअं हुन पंहिंजी पब्लिक जे लाइ तव्हां छा चवंदो, कीअं टिकट बुक कराइनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ॻोठ जा माण्हू बि कोशिशि कंदा आहिनि त भई को अहिड़ो मैच, त कराची में छा शेड्यूल आहे ऐं हुनजी टिकट कीअं अवेलेबल आहिनि, उहो थोरो शेड्यूल आराम सां ॿुधाइजो त माण्हू ॿुधनि त भई हिन डेट ते मैच आहे ऐं तव्हां टिकट बुक कराए सघो था। कुझु आहे तव्हां वटि डिटेल या? बिल्कुलु, शेड्यूल इहो ई आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पहिरियों त टिकट्स जेके आहिनि से पाण सेल कंदी हुई, पर हाणे उन्हनि उहे राइट्स ॾेई छॾिया आहिनि हिकिड़ी प्राइवेट कंपनी खे, जेकी वेबसाइट आहे bookme.com ते तव्हां वेंदो, समूरनि मैचिस जी तव्हांखे बुकिंग उतां ई मिलंदी, उतां ई टिकट्स मिलंदियूं। बाक़ी ॿियो हिकिड़ो हूंदो आहे त जीअं हाणे चेयरमैन बॉक्स आहे, चेयरमैन बॉक्स जी पंहिंजी हिकिड़ी क्राइटेरिया आहे, त उहो मंज़ूर नज़र माण्हुनि खे या मंज़ूर नज़र ऑफिसर्स खे पंहिंजी कोटा मां जेके आहिनि से टिकट ॾींदा आहिनि। त इहे 2 ऑप्शन आहिनि माण्हुनि खे क्रिकेट ॾिसण जा, त bookme.com ते वञनि वेबसाइट ते, उतां टिकट बुक कनि, या एतिरो वॾो सोर्स हुजनि जो हाई लेवल ते वञी असांखे त मुश्किल न थींदी, तव्हां जहिड़ा दोस्त असांजा आहिनि। न बिल्कुलु हिन में कोई शक न आहे। मां पंहिंजी कैपेसिटी में जेतिरो थी सघियो आहे दोस्तनि जे कमु आयो आहियां, उहो शायदि हूंदा, पर पंहिंजी कैपेसिटी बि महदूद हूंदी आहे, छो जो पाण बि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे। थैंक यू मुजाहिद, असां सम्झी सघूं था। बिल्कुलु, थैंक यू वेरी मच मुजाहिद, डिटेल सां ॿुधायो आहे त PSL जो इवेंट कीअं शानदार हूंदो ऐं तव्हां ॾिसी सघो था। bookme.com ते वञी तव्हां पंहिंजा टिकट बुक कराए सघो था, ॾिसी सघो था। कराची में बि मैचिस थींदा ऐं फाइनल लाहौर में थींदो, तव्हां ॾिसी सघो था। शेड्यूल उते पियो आहे, जेको तव्हांजी वस में आहे, खीसे में केतिरा पैसा आहिनि, उन हिसाब सां तव्हां बुक कराए सघो था। PSL जो इवेंट आहे ऐं ज़रूरु इनखे 34 डेज़ हलंदो। इंतहाई शानदार पाकिस्तान जे लाइ स्पोर्ट्स खेल जा मैदान आबाद थींदा। हिते असांजो सेगमेंट असांजो पूरो थियो। मईशत जे हवाले सां, मईशत छा थी चए, IMF सां छा डील थी रही आहे, IMF ऐं हुकूमत में मुज़ाकरात कामयाब थींदा या न थींदा ऐं छा उनजो फ़ाइदो थींदो, इन ते नेक्स्ट सेगमेंट में बहस कंदासीं आफ्टर अ शॉर्ट ब्रेक। हिकिड़े शॉर्ट ब्रेक खां पोइ मईशत छा थी चए।